यस्सिरली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। या अलीमु या हकीमु रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा। वसल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही व नूरि अर्शिही सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना बिबअसति नबी आखिरिज़ ज़मान। वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व नबिय्यिना सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान। व अला आलिही व अस्हाबिही इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना इत्तबऊहुम बिइहसानिन रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हार खालिदीन फीहा अबदा। ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सजी जमात के गुज़ारिशात मिली पढ़ाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाईरो अजीज दोस्तों,
खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस जेका कई सालन खां हिन जगह ते मल्हाई जंदी अचे पई। अल्लाह खां दुआ है त जेके भी मुंतज़मीन हिन प्रोग्राम में कोशिश कन था, तावन कन था, अल्लाह साईं उन्हनि सभिनि खे ॿिन्ही जहाननि जूं बरकतूं अता फरमाए। ख़ुसूसन हज़रत ख़तीब अहले सुन्नत साईं मौलाना बदरुद्दीन नूरी दामत बरकातुल आलिया जन, अल्लाह साईं उन्हनि खे उन्हनि जी सॼी जमायत खे ख़ुशि रखे। तकरीरूं काफ़ी थी चुकियूं आहिनि, आलमन ख़तीबन पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ ऐं शौक़ जे मुताबिक़ तव्हांखे तकरीरूं ॿुधायूं। मां लंबी या ॾिघी तकरीर न, मुख़्तसर टेम में ॿ टे ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश कयां। कुरान मजीद मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया आहिनि, उन्हनि में अल्लाह जल्ल जलालहू फरमायो वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसारी, ऐं अगराई कंदड़ पहिरें नंबर ते आहिनि मुहाजिरन ऐं अंसारन मां वल्लज़ीन तबऊहुम बिइहसानिन, ऐं उहे माण्हू जन इन्हनि मुहाजिरन ऐं अंसारन जी ताबेदारी कई एहसान सां। रदियल्लाहु अन्हुम, अल्लाह इन्हनि खां राज़ी आ। वरदू अन्हु, ए वरी ख़ुदा खां राज़ी आहिनि। सहाबन जे हक़ानियत ते कई दलील है, पर वडे में वडो दलील इहो बणजी सके थो। ऐं शीयन जे मुंह ते तमाम वडो मोचड़ो लगी सके थो जो हबीब अकरम जा सहाबी उन्हनि जे मकाम ऐं मर्तबे के बयान कंदे अल्लाह से फरमायो मां इन्हनि खां राज़ी हां, ए मुखां राज़ी हन। हाणे जे लाड़काने में, कंबर में, शादाद कोट में, कहिड़ी दुनिया जे खिते जे अंदर को बेदीन मवालो जंहिंखे न कुरान जी ख़बर न हदीस जी ख़बर न उम्मत जे आलमन जे अक़वालन जी ख़बर, ऐं उहो वेही ॾाड़ू हणी नबी जे साहबन ते तबर्रा कराई, हबीब जे साहबन ते लानतूं विझे। असी चवंदा आहियूं इहा लानत मोटी तुंहिंजे मुंह में लॻंदी। खुदा जे हबीब जा उहे सहाबी आहिनि जन सां खुदा राज़ी आ, ऐं खुदा तो चए सिर्फ़ मां राज़ी न आहियां, ए वरी मदीने जे मीर जा ग़ुलाम रब करीम खां राज़ी बणजी विया आहिनि। या अल्लाह भला राज़ी आहिनि सिर्फ़। अल्लाह से फरमाया वअअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार, इन नबी जे साहबन ला अहिड़ा बाग तैयार कया अथम जन जे हेठां नहरूं थियूं वहनि। चओ सुभान अल्लाह, हथ खणी सुभान अल्लाह छो था चओ? या अल्लाह इन में घणा ॾींहं रहंदा? फरमाए खालिदीन फीहा अबदा, हमेशा इन बागन में रहंदा। जना बाग कोने जो तई 2-3 मिनट आयो वरी हली वियो। कायनात जी रब
कायनात जे नबी जे सहाबन जे ला बेहतरीन बाग तैयार कया हन। ज़ालिकल फौजुल अज़ीम, या वडी कामयाबी आ जेका मदीने जे मीर जे यारन खे मिली आ, हबीब जे गुलामन खे मिली आ। पो असी तरह त ऐलान कमायूं चवायूं आहिन भागन वारा, आहिन भागन वारा। लाड़काणी वारा भागन वारा हन, खुलफाए राशिदीन में अचण वारा भागन वारा हन। अन्या भला ॿिया भाग थींदन, निशानी कहिड़ी चइजो आहिन भागन वारा, आहिन भागन वारा। बू बकर उमर उस्मान अली सां प्यार रखियो जन प्यारा। हथ मथे खणी चइजा आहिन भागन वारा, आहिन भागन वारा। जेके खुदा जी सुन्नत के अदा कंदे, अल्लाह जी हबीब जो शान ऐं संदुन सहाबन जो शान, उन्हनि जो मकाम, उन्हनि जे मर्तबे जा चौकन में, रोडन ते, रस्तन में, बागन में, कायनात जे ज़र्रे ज़र्रे ते अज़मत सहाबा जा ऐलान कर। ओए तव अहले सुन्नत व जमात वारा। हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। सलाह शरीफ हिकिड़ो भेरो पढ़ाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जामे तरीके से कुरान करीम में अल्लाह ताला भी जगह ते फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू। ए लाउडर स्टेज लाउड कोन थई जा इनके हलाइस ना यो हालात खबर त पे त मां तकरीर पियो कया चुप वेठो। आवाज ईंदो त खतीब कंफर्टेबल रहंदो, उनखे एतमाद हूंदो, न त खतीब हरू भरो पे वेचारो रेडियो करे पंहिंजी निड़ी विहारी दो। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतहू फ़आज़रहू फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़िही युजिबुज़्ज़ुर्राअ लियगीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहुल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतम व अज्रन अज़ीमा। सादे मौली से कुरान पढ़े लेन तां दे मौली कुरान अनाई कोने तां जे मौली कुरान ता पढ़े नहीं हाणे मिंबर ते वेही मशकरियूं था कन। मिंबरे नबी ते वेही चर्चा हनन मशकरियूं कन, पर यो नबी जो मिंबर नाई। ताके नबी जो मिंबर मिलियो कदे मिंबर नबी जो आहे अहले सुन्नत व जमात वारन वट जन जे सुभान ता अल्लाह जे कुरान जो लोलियूं हबीबन जो हदीसूं आल मंजा अक़वाल मुहम्मद करीम अल्लाह जो रसूला वल्लज़ीन मअहू
ओए जेके हबीब सां गडन या मईयत आमा आम तौर ते सभई सहाबा इन में अची विया वल्लज़ीन मअहू अशद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरन ते सख्त हन रुहमाउ बैनहुम पान में मोहब्बत सन छा था कन नबी जा सहाबी भंगोड़े के कई खबर जो सॼो ॾींहुं भंग पे सॼो ॾींहुं शराब पे सॼो ॾींहुं परावन नंकन खे तके उनखे कहिड़ी ख़बर अल्लाह तो चए तराहुम रुकअन सुजदा इन्हनि खे ॾिसंदे रुकू कंदा हूंदा सजदा छाजे ला यबतगून फदलन मिनल्लाहि वरदवाना अल्लाह जी फज़ल ऐं रज़ामंदी खे तलाश था कर सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद सजदन जे असर खां इन्हनि जे चेहरनि में निशानियूं हन सजदे गुज़ार बंदा परे खां पधरा हन अल्लाह ताला फरमायो ज़ालिक मसलुहुम फित तौरात इहो इन्हनि जो मिसाल तौरात में आ वल इंजील ऐं इंजील में आ कज़रइन उन पोख वांगुर अखरज शतहू जेका पंहिंजे सले खे ॿाहिर कढे फ़आज़रहू पोइ उनखे मज़बूत बनाए फस्तग़लज़ पोइ मोटो बणिजे फस्तवा अला सूक़िही पोइ पंहिंजे तीले ते बराबर थिए युजिबु ज़ुर्राअ पोखींदड़नि खे वणे थी लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार तां त काफ़िर इन सां भली कावड़ कर भली सड़न भली गरन भली मरन अंदर चली वञेन या त भंग पी पी या त शराब पी पी या त मदीने जे मीर जे सहाबन जे अज़मत ऐं शान खे ॾिसी करे अल्लाह ताला फरमायो लार करण वारो खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस करण वारो वअदल्लाहुल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहाति मिनहुम मग़फ़िरतम व अज्रन अज़ीमा ईमान वारन सां ऐं जमन डबलिंग बंद करी स्टोरी बा आवाज कुछ दी से परे खायो तो दुआ कंदो साईं जन मानन ईमान आंदो साले अमल कया उन्हनि सां खुदा मग़फ़िरत जो अज्र अज़ीम जो वाइदो कयो अचो तव्हांखे मदीने जे मीर जी हदीस ॿुधायां साईं फरमाइनि था ला तसुब्बू अस्हाबी फलो अन्न अहदकुम अनफक़ मिस्ल उहुदिन ज़हबन मा बलग़ मुद्द अहदिहिम वला नसीफ़हू मुझे सहाबन के गारियों न ॾिजो अगे तॾींदा जेके लिकियल ज़ाहिर खुल्लम खुल्ला शिया पर हाणे अहिड़ा बि पैदा थिया आहिनि सिंध अञा असांजी बचियल आहे हमेशा खां फितना आया आहिनि पंजाब मां पंजाब जा साईं वठ वठा फलाणी फलाणी हिकड़ा त ज़ाहिर में सुन्नन वारी निमाज़ सुन्नन वारा तरीक़ा साहबन के गारियों घणन के न ऐं हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा ते बि लानत न नऊज़ बिल्लाह पर नबी जे सहाबियन हज़रत अमीर मुआविया सां बोस उन सां अनार उन जे लाइ ग़लत सोच रखण मां अर्ज़ करे वञा सोना जे बि शे जी निस्बत मदीने जे मीर सां जुड़ियल आहे सरकार चयो मुझे सहाबन के गारियों न ॾिजो हाणे उम्मती वरी सडराए उम्मती सडराए गुलाम सडराए नौकर सडराए तन सडराए तसैमा मानी जो ॿार आहियां ऐं नबी जे सहाबन के गारियों ॾे नबी जे सहाबन के घटि वधि ॻाल्हाए नबी जे सहाबन लाइ बुरा लफ़्ज़ कढे साईं फरमाइनि था जेकॾहिं तव्हां मां को हिकिड़ो
ओहद जबल जेतरो सोन खर्च करे बे पासे मुझो सहाबी हिकड़ो मुद्दो खर्च करे तहां जी ओहद जबल खां वधीक अल्लाह ताला मुझे सहाबन जे मुद्द में शान रखियो आ छो त उन्हनि जी निस्बत मदीने जे मीर सां सब सहाबी शान वारा सहाबियत जी लिहाज सां मर्तबे वारा इज्जत वारा मकाम वारा पर याद रखो सुन्नियो अहले सुन्नत जो अकीदो अफजलियत सिद्दीक वारो त सहाबी त सब शान वारा पर सबनी सहाबन में वडे शान वारो वडे इल्म वारो वडे मकाम वारो वडी तकवा वारो वडी परहेजगारी वारो प्यो केर कोने को जे तई सुन्नी आयो त सुस्ती करे न हथ मथे खड़ी चइजा आहे त हजरत अबू बकर सिद्दीक जी ज़ात कुरान मां साबित आयत बुधाया पर इए न सलाह शरीफ पर तो बुधाया ला यस्तवी मिनकुम मन अनफक मिन क़ब्लिल फ़त्हि व क़ातल उलाइक अअज़मु दरजतन मिनल्लज़ीन अनफ़क़ू मिन बअद व क़ातलू व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना वल्लाहु बिमा तअमलून खबीर। ला यस्तवी मिनकुम मन अनफ़क़ मिन क़ब्लिल फ़त्हि व क़ातल असा के घणा चंदा साईं साईं के मुफ्ती साहब ता बादशाह माण्हू आयो तही वरी मुकाबलो था करायो मुकाबलो करायो अच्छा मां जो से असा तो मुकाबलो कौन करायो असा कौन करायो असा ते एतराज थे तो मुकाबलो करायो कुरान छा तो चे ला यस्तवी मिनकुम मन अनफक़ मिन क़ब्ल अल-फ़त्ह व क़ातल साहबा ब किस्म जा एकड़ा जन हिजरत का पहरिया नबी जी गुलामी कई खिदमत कई अल्लाह तो चे ओ लारकाने वारो असी मुकाबलो कोन था करायूं खुदा पियो चे इहो एतराज असां ते कोन्हे इहो एतराज खुदा ते आ अल्लाह तो चवे जन मक्के जी फतेह का पहरिया खर्च कयो अल्लाह जे राह में जिहाद में दीन जे गुलामी में ओहे मानू ऐ ॿिया ओहे मानू जन मक्के जे फतेह खां बाद में खर्च कयो आ ॿई बराबर कोने के मक्के जे फतेह खां पहिरियां इस्लाम में एतरी तक़वियत एतरी ताकत एतरी बज़ाहिर पावर कोन हुयो पर उन टाइम ते खुद मक्के शरीफ जे अंदर जरे मदीने जे मीर नबुवत जो ऐलान कयो लारकाने वारो तई सुन्नन के छडियो शियन जे किताबन में खुद लिखल त हजरत अली अल मुर्तज़ा उन वक्त में जवान अञान थिया नडड़ी उम्र वारो बार मैदान ते कोन ईंदो आ किताल कोन कंदो आ जंग कोन कंदो आ जिहाद कोन कंदो आ मदीने जे मीर जे पाक जिस्म ते जडे पत्थर वसाया पे विया उन टेम ते मैदान ते मुर्स थी बीहण वारो ॿियो केर कोन हुयो हुयो त यारे गार हजरत अबू बकर सिद्दीक वफादार हुयो वाह सुने सिद्दीक जो शान आला शान आ
यो साईं बदरुद्दीन के कुछ रहम पियो जो सवेर वारो ॾिनई अञा न त चए अञा 2-3 बजे ॾींहं पर मां बि इंशाअल्लाह ताला हेठ लही वियुसि मां जोने भला वञा किथे लेटा वञी छो त रात ॾींहं माण्हू प्रोग्राम करे वरी मदरसे में पढ़ाए थकावट थिए थी इंसानी तकाज़ा वासी उन्हनि मां कोन जो क़िस्मती लाउड मिले जो छॾियूं ई न तव्हांजो असांखे एहसास आहे कमकार वारा माण्हू आहियो बस मुख़्तसर टाइम में वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ खोले ॾिसो क़ुरान खे फाइक जे फरमान खे हथ मथे खणी चओ वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ साथी मोहम्मद मीर जो अरबीअ घोट अमीर जो पर नाहे ख़बर नादान खे खोले ॾिसो क़ुरान के वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ मदीने शरीफ जे शहर में मुस्तफा पान मैदान ते आया सजे पासे अबू बकर खब्बे पासे उमर शहर वरी मदीने जो वो दिन भी आएगा वो रात भी आएगी अवाम पढ़ाए जो था सुना पक्का हो डाढ़ा लाइ छो वो दिन भी आएगा वो रात भी आएगी दिल गुजरे मक्का में और रात मदीने में पर मदीने वनी अदब अदब कयो असां जे सिंध जे वॾे आलम साईं मशहूरी शरीफ वारे मदीने में वियो कई माण्हू अञा ताईं ॿुधाइनि था परे ॾियारी मुबारक खां बि ऐं ॼण ईअं चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो अब तव्हां बचे जो पर हुजे साम्हूं ईअं न त पुठी ॾियो फोटू पिया हणायो न हर किसने चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे किबरिया हज़रत मिठे मन ठार जो रोज़ो लही बसिया जहाज़ मचा हरम डे जॾहिं हलबो बस मां लही या जहाज़ मां सिधी नज़र सरकार जे रोज़े ते हेरे होरे नज़र लही बसिया जहाज़ मचा हरम डे जॾहिं हलबो ॾींदो आरू अखेरात नबीअ नगदार जो रोज़ो लिखियो मखदूम ठटविया पंजे प्यारे किताब अंदर अब आ जाग जा इबादत ॾिसण सुहिणी सखीअ सरदार जो रोज़ो सरकार मदीने में सजे पासे अबू बकर खबे पासे उमर फारूक हाथ में हाथ ॾेई मथे फरमाईंदा हा कदा नुबअसु यौमल क़ियामत दुनिया में न क़यामत जे ॾिहाड़े बसी ईअं उथंदासीं केतिरो प्यारा केतिरी उल्फत
मिशकातुल मसाबी में दाल पहली हजरत अबू बकर सिद्दीक जे अफजलियत जी असा जे सुनन जे किताब है मिशकातुल मसाबी में रिवायत हजरत मौला अली शेर खुदा मुश्किल कुशा बैठा भर में सगुल पुत्र मोहम्मद बिन हनफिया ओ बैठुआ जे पियो बाबा भला मदीने जे मीर जे सहाबन में वडे शान वारो केर मर्तबे वारो केर अफजल केर हजरत अली पियो चवे अबू बकर अबू बकर हाँ ये मौलवी उबैदुल्ला फतवा दे नहीं अहल बैत से दुश्मनी थी अहल बैत से दुश्मनी चलिए अहल बैत से केर दुश्मनी रखो असी छाछ नहीं हुआ अहल बैत के बारे में असी जनाऊं तेरी नस्ल ले पाक में है चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का यो शेर शीयन जे मौलवी तालब जोहरी नेट ते पढ़ियो शिया ॾाढो मञींदा अथसि तालब पियो चवे मौलाना अहमद रजा ने बड़ा अच्छा शेर पढ़ा हद कर दी तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा मां जो तालब है अन्या ही नडड़ा लफ्ज़न सजी दुनिया जा शिया हुजन शायर लाड़काणू कंबर शादात कोट टोटल शायर वठी जो ऐं मोहम्मद करीम जे गुलाम इमाम अहमद रजा जे हिकड़े शेर सां मुकाबलो कोन करे सघंदा चे तो हबीब तेरी नस्ले पाक में है बच्चा नूर का तू है ने नूर तेरा सब घराना अरे बे इजाजत इनके घर जिब्रील भी जाते नहीं कद्र वाला बेचा दी लाड़काने वाला कद्र वाले जानते इज्जो शाने अहले बैत पुट पियो जे बाबा के अफजल अबू बकर हाने जे कहीं पुट पी खां पुछे मुस्तफ्ती मना फतवा वठंदड़ अली शेर खुदा जो पुट फतवा ॾींदड़ अली पो असी भला अली जी फतवा मनी सी त पोसी अहल बैत जा दुश्मन थी पियासी जे फतवा न मन्यू त बहंदो तसी मुनकर पर असी त फतवा मञण वारा न अर्ज तो करे बाबा उन खां बाद में केर फरमाई बाबा उमर वा अलीउल मुर्तदा शेर खुदा ओ लाड़काने जा सुनियो तहां के खुदा जो कसम थो ॾियां खुदा जो कसम खणी चओ के मौलवी जी फतवा के पीर जी फतवा के दरवेश जी फतवा के फकीर जी फतवा के मुल्ले जी फतवा करोड़ी फतवाऊं ऐं दलील पिया हुजनि असीं दलीलन के हजरत अली जी फतवा जे मुकाबले में न आणींदासीं जे तहां जो इहो अक़ीदो आहे त हथ खणी चइजो असीं न आणींदासीं अली चए थो त सहाबन में अबू बकर अफजल असीं लाड़काने वारा बि चऊं था त सहाबन में अबू बकर सिद्दीक अफजल आहे पोड़े पीर चे तबा न मंजा मता मनी देड़ा बाठा न दो साईं अने एकड़े पासे अली से जी फतवा मोखे केर जे तू न मंज मां त चयो न असी इमाम अहमद बिन हंबल जा वारिस
जेके वक्त जे डिक्टेटर बादशाह चयो फतवा ता हटी वञ त जान विंदी 100 कोड़ा लगा 100 हिकड़ो ॿियो टियों बेहोश थी किरियो माण्हू चयो साईं दरवेश जान विंदी जे तो हिकड़ो सिर हबीब के दींदे लजमरा हुजन सिर रखना वारे आवारियां लाड़काने वारो जॾहिं जमीन ते हेठ आयो हो बेहोश होश में आयो पुट शागिर्द मथा बिछा बाबा फरमायो हींअर न पुट जो बाबा तबीयत सही ना है पाण फरमायो शैतान साम्हूं बीठो आ मुखे पियो जे अहमद बिन हंबल पैसन जूं लाल जूं ॾिनियूं माई माल जूं मिल्कियत जूं ज़मीनुनि जूं सोन जूं फतवा ता न हटी मुझे मकरन खां बची वे मां चवांसि पियो पुट हींअर न अञा मुझो ज़ालिम नफ्स मूंसां गॾु अञा हमलो थी सके थो लाड़काने वारो जॾहिं इमाम अहमद बिन हंबल जो जनाज़ो बगदाद में खयो मंझंदि जो टाइम पूरे शहर जे अंदर पखन पंजन परन सां इमाम अहमद बिन हंबल जे जनाज़े ते छांव कई आ जॾहिं इहा करामत गैर मुस्लिमन ॾिठी हज़ारे गैर मुस्लिम पंहिंजा ज़ुनार टोड़े जणिया टोड़े लिबास लाहे चवनि था ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह त जे नठे अहमद में ही कमाल त वॾे अहमद मदीने जे मीर में छा कमाल हूंदो ए रब्बानी आलम चेवा ए चंदन मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है हारी जस्टिस हिकिड़ी जस्टिस न चवांस जी बाबा कादियानी सुठा हन मजो कादियानी काफिर न पर इनखे चइबो मुर्तद ज़िंदीक कादियानी सां खाइण पीअण ॾेती लेती तिजारत उथण वेहण हराम पर अंग्रेज़नि खे राज़ी करण जे लाइ ख़त्मे नबूवत जे प्यारे अक़ीदे ते डाको हरण जी कोशिश कई वई असीं ख़बर अथव छा चवंदा आहियूं असीं चवंदा आहियूं मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है मुखे हिकिड़ी जुसी तव्हांजो वाल साहब जो शेर पढ़ंदो तहीं पढ़ो था तव्हांखे भला बादशाही किथे मिली अकेला पिया गाॾीअ में घुमो हिकिड़ो को शागिर्द गॾु बादशाही त इहा हुआ जो पुलिस हुजे रू 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 ऐं माण्हू हुजनि परे 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 तव्हांखे त केरु खंगे ई कोन तहीं वरी चओ त असांखे बादशाही मिली आहे मां चयो साईं दुनिया जो भला प्रोटोकॉल न आहे पर मज़ा तब है सरकार महशर में कहते वो देखो हमारा गुलाम आ रहा है असांखे हिते वारो कोन थो खपे प्रोटोकॉल कोन थो खपे असांखे हुतां साईं चवनि ॾिसो इहो मुंहिंजो नौकर थो अचे पोइ लाड़काने वारनि खे सदा ॾिजो चइजो हबीबे खुदा की गुलामी में क्या है जरा तुम गुलामी में आकर तो देखो अरे गुलामी ये है बादशाही से बेहतर इधर आओ गर्दन झुका कर तो देखो माशाअल्लाह साईं जी माशाअल्लाह मुखे भली टेक दे थो तो कुछ मौली साहब जज्बो करे
याद आयो इश्क जी ची इश्क याद आयो सैयद मेहर अली शाह जी इस सूरत में जाना खा या सूरत सही मुझी जान इस सूरत में जाना खा जाने जाना खा सच आखते रब दी शान आखा डाढ़िया जो सुभान अल्लाह मुका जोर आना तो डाढ़ो वाला खुश करे वे कुछ तही बणो सच आखते रब दी शान जैसे शान तू शान सब बढ़िया सुभान अल्लाह मा अजमल कैब सुभान अल्लाह मा अकमल कैब मा अहसन कैब मा अकमल कैब लाड़कड़े वालों किथे मेरे अली किथे तेरी सनाम बड़े साईं इश्क तो सीधा प्यार ही मोहब्बत किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जालड़ियां अब हाथ में देखनी चाहिए सुभान अल्लाह मा अजमल कैम एकड़े दरवेश बेचारे जो जवानी में वी वयो अखियों दिल में सोचीन बनाने बेहंद शिफा कान मिलंदी वन्या मदीने शरीफ अखियों जो वेठू मदीने आयो 5 साल मदीने में रहो 5 साल जो रहो तो अखियों न मिलियूं अञा ताईं मगरिब जे मुल्क जो बादशाह आयो मदीने और हिन के डिठो हिन वरी बादशाह के अचे जी सही अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अब किथां जो सही मां तां जे मुल्क जो है हिते भला कीअं अखियूं मुंहिंजूं वेही वियूं न दिल में ख्याल थो मदीने वञी अर्ज कयां त तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानिब मुझे जी में आजार जा अलवा साहिब दे शिफा मियां मरीजन के आयो मदीने अखियों मिली न सही घणा ॾींहं थिया अथई सही ॾींहं जा 5 साल थी विया अखियों न मिलियूं बादशाह के जलाल आयो जोश में अची तो चे अरे चरिया हिन दर तां त माण्हू पलक जे अंदर लाइ छा वठी विया अखियों तोखे न मिलियूं साईं कोन मिलियूं पुलिस वारो किथे साईं माया अरे हिन के अंदर हण जेल में विझ सुबह जो टाइम थींदो हिन के मौत जी सजा दींदासी रात जो टाइम अखिन में लुड़काया जे पियो ज़हाले ख़ैश हैरानम अग़िस्नी या रसूल अल्लाह साईं मुझे हाणे अखियों तो वेही रहंदो जान थी वञी परेशानम परेशानम अग़िस्नी या रसूल अल्लाह अज तहां भी सत कयो ये पुरानी कॉन्फ्रेंस आ हिन कॉन्फ्रेंस ते कई सालन का मदीने जे साईं जी नजर मुबारक आ तहां भी चेजो ज़हाले ख़ैश हैरानम अग़िस्नी या रसूल अल्लाह ख़ैश हैरानम अग़िस्नी या रसूल अल्लाह परेशानम परेशानम
अगस्नी या हबीब अल्लाह। हथ मथे खड़ी चो या रसूल अल्लाह, जोर से चो या रसूल अल्लाह, आवाज से चो या रसूल अल्लाह। अखिन में जो लुढ़का आया मदीने जा साईं आया, पाए पांद गिचिय में अंगण जेब अचर अब गुण आई बकचायूं ढकण थी ढक जर तोड़े लख हुजर तब मफ्यूं डिजर मेंदरा फरमाए तू साहिब जादो सुपरी आउन सोरो नौकर बेहद कया बंदगी हथ बधी हाजिर मुता मेहर नजर प्री मलाहिज पाहिजी। पार फरमायूं अखिन ते जो हथ लगू, अखियूं मिलियूं दर ठड़काई, बाहर कढो बाहर कढो। पुलिस वारा पिया चवन बाहर सुबह मौत जी सजा चे तो चरियो मौत तॾहिं ॾियो जॾहिं अखियूं न हुजनि। हाणे अखियूं मूंखे मिली वयूं आहिनि, बादशाह वटि अची आया, अखियूं मिली वयूं। बादशाह तो चवे चरिया इन दरबार में कई बादशाह हिकिड़े पलक जे अंदरि बादशाही वठी विया, तोखे घुरणो न पियो अचे। कंहिंजे दर तां अखियूं मिलियूं अथई, अखियुनि में लुड़काणे के पियो ये सब तुम्हारा करम है आका। तई भला रात आधी चढ़वारी वेठा आयो यो कंहिंजो करम अथव, चइजो ये सब तुम्हारा करम है आका के बात अब तक बनी होगी है कोई सलीका है आरज़ू का। इश्क जो वरी मैदानी अलॻि साईं जो एॾे वञो तॾहिं घिड़ी पिसी। हाँ कोई सलीका है आरज़ू न बंदगी मेरी बंदगी है। लाड़काने वाला हाथ खड़ी चो ये सब तुम्हारा करम है आका। अली जी खुद फतवा बिहा अली पांच अबू बकर अफजल वल्लज़ी जा बिस्सदक़ वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। इन आयत जे तफसीर जे अंदर अल्लामा जलालुद्दीन सुयूती तफसीर दुर्रे मंसूर में आई इमाम खाज़न तफसीर खाज़न में बिन आलमन बे या रिवायत आंदी आ। ऐ रिवायत करने वारो अली शेर खुदा वा। सुभान अल्लाह। मुझे वाल साहब सही मुफस्सिर कुरान ॾाढो सुणो हजरत अली जे बारे में हिकिड़ो शेर चयो आहे। साईं चए थो मुस्तफा चंद्रवा उन जो तारो अली सुबह इस्लाम जो आसितारो अली मुस्तफा चंद्रवा। अदा ता मनो था न नबी से चंद्र तारो अली जीनते फक्र आ उसने फितरत उहो अगल सुन्नत जले रब जी रहमत ओहो भागवा रो बिला शक भला रो अली सुबह इस्लाम जो आस्ता रो अली मुस्तफा मर्द थी ही मला ईदों में दान हो काफिर सारे ये तक तो काल हो आही इतरी सलाए छोट का रो अली अली जा अवतारत खड़ सुबह इस्लाम जो आस्ता रो अली मुस्तफा चंद्रवा।
मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हजरत अली तो चवी वल्लदी जा बिसिद्क मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसद्दक बिही अबू बकर। रिवायत खुद अली करे जे को तस्दीक करे उलमा मुराद सिद्दीक अकबर यो लक़ब लारकाने जे के मौलवियन साईं बदरुद्दीन या बुलबुले सिंध अल्लामा काजी दोस्त मोहम्मद बुलबुले मदीना शेरे मुस्तफा के रब्बानी आलम दुनिया जे यो लक़ब खुद खुदा ॾिनो जन मदीने जा मीर मेराज मान लव्या मुस्तफा जो शेर शेर आ हिय मथे वयो बियो केरवा ए मुला जाना ने असा जेड़ो जे थोड़ो टपद मथे दे मथे टपड़ी दो छिके जमीन कशिश ना जटे पेट समेत पर मुस्तफा जो शेर शेर आ हिय मथे वयो बियो केर बयान पिय पिवा अजीज तर अरशते हुजूर जी मगर के नबी रखो न पेर आ हथकड़ी चो हिय मथे वयो बियो केरवा वन नज्म इज़ा हवा कुरान बुधाया मन थक जी पिया तो भला छड़िया मा दल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा अल्लमहु शदीदुल कुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा वहुवा बिल उफ़ुक़िल अअला فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى तर्जुमो ॿुधाए छॾियां वन नज्म इज़ा हवा कसम थो खणा मां तारे जो बी माना कसम थो खणा मां कती जो इज़ा हवा जॾहिं चढ़ियो बी माना इज़ा नज़ल जॾहिं लथो मां दल साहिबुकुम ममा हवा तव्हां जो साहिब मिठो मोहम्मद भुलियो न जनाब बाग में मां हिते आयुसि असां जो साईं हाफ़िज़ रियाज़ हुसैन जो मूंसां गॾु हाफ़िज़ साहब अची आया आहियूं पर नवां आहियूं मता रात जो भुल थी पवे लाड़कानो शायरा हूंदा हुआ भुल जदो कहिड़ो माण्हू जेके ॼाण न हुजे जेके इल्म न हुजे अल्लाह तो चे जॾहिं तव्हां जो नबी मेराज मारण पियो अचे भुलियो न छो त नबी कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां वाक़िफ़ा वमा ख़बा ख़बा जे जानवर ख़वी थी विंदो उठ के सरकश थी वने सजे भजे खबे भजे अगते भजे पोइते भजे खुदा तो चवे ये भुल मदीने जे मीर का कान थिया वमा यंतिकु अनिल हवा नबी सद का कोन थो ॻाल्हाए हाणे ॿुधो सद छा आहे सद ए आए त मां पहिरियां फतवा ॾियां त गाना न ॿुधजो हराम आहिनि पर वरी मुंहिंजो अंदर चवे त न थोड़ो मिड़ी चुटको हुजे वरी जायज़ अदा लाड़ करने वारो जायज़ अफ़सोस आहे मुसलमाननि ते हाणे उहा शादी शादी न रही आहे जंहिंमें गाना न थियनि हाजी गुलाम नबी महेसर कई साल पहिरियां रड़ियूं कयूं जे पियो डुकर जूं निशानियूं ॾिसण में अचनि थियूं अॻे छोकरा हाणे नियाणियूं नचनि थियूं ज़ाल पी नचे मुर्स निहारे मां जो थी नचे धी पी है पी निहारे
अदी भेड़ तुझो इहो शान ला हे जो मर्दन में भी नची पान ठाहे तो दे गैर मानुल जो निकाहूं खजल थियूं अगे छोकरा हाणे नियाणियूं लचल थियूं। जेके शयूं हरामन से हराम मुंह हराम कौन कयूं दुनिया जे के मुफ्ती मौलवी न अल्लाह के हबीब वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा जेको रब वयुकुमुस उहो ही नबी गाल्हाई दुआ अल्लमहु शदीदुल कुवा सख्त ताकत वाली जात से खारिज ज़ू मिर्रतिन शान वारी फस्तवा वह जात पंजे शान मुताबिक अर्श ते इस्तिवा कयो रब वेठो आ पंजे शान मुताबिक उन इस्तिवा फरमाया वाहुव बिल उफकिल आला अयो मदीने जो मीर या जिब्रील उफक आला ते हो सुम्मतना फतदल्ला वो रब लाड़काने वारो वो रब आई मिठो मोहम्मद वेझो था केतरो वेझो फतदल्ला अन्या वेझो ओ मुझा मोला हे लाड़काने वारा समझी कोन सग्या केतरो पंजे महबूब के वेझो कई मैं तो फकान काब कौसैन औ अदना बिन कमान जेतरो जी अरबन में तई ॾिसो सऊदी अरब जो झंडो लिहार बतीर पान में मिलियल छो त अरबन में जॾहिं मोहब्बत जो प्यार जो उल्फत जो नीयत जो इश्क जो भाईचारे जो ताल्लुक जोड़ीदार त तलवारों कमान पान में मिलाईदार अल्लाह ताला फरमाए जॾहिं मेराज वारी रात तहां जो हबीब मूसा मुलाकात पियो करे जीअं कमान पान में मिली वेंदार ईअं रब ऐं मिठो मोहम्मद पान में मुलाकात फरमाई अथनि मुंहिंजा मौला पोइ नबीअ खे छा ॾिनी फरमाए थो फ़अौहा इला अब्दिही मा औहा जेको ॼणो हम ॾिनम अब्दिही थोड़ो आवाज वधाई ज़बा अब्दिही अल्लामा इकबाल थो चवे यकून जीद अब्द अब्दिही फरमाए को अब्द दीगर अब्दिही चीज़ें दिगर अब्द बीशे दवा अब्दिही बिया सही बुधा समझ में कौन आयो बुधा जे थुम्मा असी सरापा इंतजार उ मुर्तजर अब्द ओ वाजे को इंतजार करे अब्दी ओ जेते अर्श जे जो अर्शन ते इंतजार थी साई अन्या समझ में कौन आयो फरमाए तो कस से सिर्रे अब्दी आगाह नेस्त अब्दी जुज़ सिर्रे इल्लल्लाह नेस्त के खबर काने मेराज वारी रात सरकार मथे व्या तबारकल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी दाढ़ियां चो सुभान अल्लाह हथ मथे खड़ी सुभान अल्लाह चो तो तक ले वे तबारकल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बे तबारकल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी अरे कहीं वो जोशे लड़तरानी कहीं तकाज़े विसाल के हैं
मेराज ता साईं मोटिया हवा यो हाणे भलो पियो हले लाउडारा अल्लाह से जन्नत में जयो दींदी या भली दुआ कने या भली दुआ ता मुखे कयो सी तई ता के घना सा जमा असा के जन्नत न कबे बाजू जन्नत न कबे बाकी दोज़ख कबे जन्नत जो दोज़ख जन्नत में तो खुदा जो दीदार थी अजीज दोस्तों साईं मेराज ता मोटिया पूरी दुनिया टक्कर पई हणे न पई मने अबू जहल एड कंपनी भजन शुरू कयो अबू बकर सिद्दीक ने अन्या सिद्दीक लक़ब कोन मिलियो हो लक़ब कोन अता थियो हो मिठा मिठा बोल पंहिंजे ज़ुबान ते सजाए पियो अचे हिकड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां लाड़काने वारा ॿुधजो जेतिरो जेको मुनाफ़िक़ हूंदो न ओतिरो मिठड़ो हूंदो आहे जाओ ताला को ना जाओ इहो फलो सिखी छॾियो असां से के चंदा नबी करीम फरमाया मुझ सयकून फी उम्मती 30 कद्दाबून दज्जालून मुझे उम्मत में 30 कज़ाब थींदा कूड़ा थींदा वॾा कूड़ा वॾा दज्जाल थींदा हर हिक चंदो त मां नबी हां कादियानी जहिड़ा किन्ना थींदा हाणे मां उन्हनि खां तो पुछां जेके असां खे नसीहतूं कंदा आहिनि साईं कंहिंखे कोन न चइबो आहे अहले इल्म जो शान नाहे जो कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए मां जो भला नबी करीम जो चयो त वॾा कूड़ा वॾा दज्जाल जागो था निंड में आयो ने छा कयां जागो था निंड में त न आयो न नबी करीम पियो चे कज़ाब कूड़ा दज्जाल दजल कंदड़ तेजी माना त जे करे के में हराम पाई हुजे हेडे होडे वने दीन खां हटे शरीयत खां परे थे उनके हक जो कलमो चवण मुस्तफा करीम जी सुन्नत रसूलुल्लाह जो तरीको मुबारक है असा जेड़ा गुलाम जने बयान कंदा ऐ कब्र में मेहरबानी थींदी त चंदासी कब्र में सरकार आए तो मैं कदमों में गिरूं कदमन ते गिरी पावां साईं माता जो गुलाम है हदारी फकीर और फरिश्ते कर उठाए तो मैं उनसे यूं कहूं मलाइका चलो थी बालार काने वाला दरवेश मथे थी मां चलवा थोरो पियो के मैं अब पा ये मुस्तफा से आए फरिश्ते तो क्यों उठूं क्योंकि मर के पहुंचा हूं यहाँ इस दिल हाथ मथे इस दिल रुबा के वास्ते मुझे हबीब करीम जा दीवानो अबू जहल मिठड़ो मिठड़ो थी आयो अबू बकर जेतरो मिठड़ो थे वे त्याग कजो घणा चंदा असा के भाकुर था न बादाम था असा के खाराइन कुल्फियूं वो कुल्फियूं खाराए बिस्तरो कुले दे ता के कुले दे खयो पिया वजन वठी विया बद मज़हब ने बेहंद होडे अल्लाह जे रसूल जे गुस्ताख असा जो इन सा ताल्लुक नाही हाथ मथे खड़ी जाओ इन सा ताल्लुक नाही केड़ो ताल्लुक रखो मिठड़ा इन पे किताबन जे अंदर जे के गुस्ताखियों कयो इमाम अहमद रजा फाज़िल बरेलवी हुसामुल हरमैन में जेका फतवाऊं कडियूं जेका फतवा कादियानन ते निकतला ओ असागी फतवा दियोबंदन ते निकतला पर इयो वरी हाने छो थियो जो दियोबंदन सा ठई व्यासी कादियानन सा बडू पिया छो जे कादियानी मुर्तदात ओहे कुफर इबारत तो दियोबंदन जुबा है न जे कादियानी सा खाण पेण उथण वेहण हराम त ओहे इबारत तो दियोबंदन जुब पयो है जेको हुनन कुफर पक्यो ओ हुनन कुफर पक्यो असा जो ताल्लुक न हुनन सा वा न हिनन सा वा असा जो ताल्लुक आहे त या रसूल अल्लाह चवण वारे सा है असा जो ताल्लुक आहे त गौसे आजम दस्तगीर जे गुलाम ने मुरीद असी जनाओ सिंध हिंद अरब अजम
गौस जो था मनिन कदम साईं मां पे उन ये जो गुलाम अब आज एक गुलाम आयो से पढ़ायो साईं बदरुद्दीन तो गुलाम बच्चे बारे सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साईं मां पे उन ये जो गुलाम अथवा मां पे उन ये जो गुलाम जिलानी अखा जेको आ फिरियो एक न दफो कई दफा सो आकिरियो मुखे एकड़े किरियो तो कोने थलो थमरो लगो पियो मां जो किथे न किथे किरियो होंदी लिक में किरियो होंदो जी सनान किरियो रन ते आशिक थियो ए हिन जाब कम लथल थई पंहिंजे मोसा जिलानी अखा जेको आ फिरियो एक न दफो कई दफा सो आकिरियो ओ लखे घुरजे छडे बहम हितड़े चवे थींदुस रहम चा चवे साईं मां भी उन ये जो गुलाम मां भी उन ये जो गुलाम मां भी उन ये जो गुलाम मुरीदन ते करम आवडो नथो ॾिसे ओहो आ जॾो छोल चवंदो खुलम खुलम हिकिड़ो आ हे गौसे आज़म साईं मां भी उन ये जो गुलाम दस्तगीर बादशाह पीर जा सी गुलाम असी उन्हनि जा नौकर अबू जहल आयो अबू बकर तो जो जेकर है को मानू चवे मां रात जे थोड़े अरसे में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताई उता का आसमान उता का अल्लाह जो दीदार करे मोटी आयो आया अबू बकर जो पहरिया बुधा केर थो चवे जे नबी ते तो कलमो पढ़ियो वा ओ नबी थो ये चवे लाड़काने वारो जरे दुनिया मदीने जे मीर जे मथा कूड़ जा इल्जाम पे हया तकजीब पे कई सरकार जे पाक शान जी तौहीन पे कई अबू बकर चयो भला जे पियो चवे हां न मन्या पर जे मुजो नबी थो चवे मुजो नबी सच्चो आ मुजो नबी सच्चो आ मुजो नबी सच्चो जरा पान हबीबन की खिदमत में आया सरकार निहारे फरमाया ओ अबू बकर अंत सिद्दीक तो मुझी तस्दीक किया अल्लाह जिब्रील के मोकले जो जिब्रील इन मदीने जे मीर जी तस्दीक किया मारब इन जी तस्दीक तो के इन जो लक़ब सिद्दीका लाड़काने वाला मोरे वाला शापर वाला दुनिया वाला कायनात जे अंदर जिते खुदा जी खुदाई हुंदी उते अबू बकर सिद्दीक जे सिद्दीकियत जा नारा लगंदा अजीज दोस्तों यो लक़ब लाड़काने वारन कोन्हनि सिद्दीक लक़ब ॾिनो खुदा खणी आयो जिब्रील ऐं सुभान मुस्तफा जी आ उन सिद्दीक जो शान मकाम एतिरो बुलंद ऐं बाला जो मदीने जा मीर पाण था फरमाइनि ओ मुंहिंजा रब जन्नत में मुझे दर्जे में अबू बकर के गड रखजा जे मंजिल ते मां मदीने जो मीर हो जा ओते मूसा साथ में अबू बकर सिद्दीक जे मजार में गड आहे ते जन्नत में भी मोहम्मद सा गड हो जे
असी चंदा सी तब बन यार नबी दे यारां दा पढ़ियो लोग घणन पर हर कोई जो पंजो अंदाज बन यार नबी दे यारां थक जी पिया थोड़ा थोड़ा झूठड़ा हणो पिया पर ई सालन ते महफिलूं थियन जूं ता जी खुशकिस्मती आ बन यार नबी दे यारां शक हो वई ते चल मदीने तू वेख ले जोड़ा मज़ारा दा बन यार नबी दे यारां दा सिद्दीक अकबर खुदा जी महबूब जो बादलो प्यारो सबनी सहाबन में उन जो वडो मकाम मर्तबो इज्जत शर्फ शान शौकत इल्म तकवा परहेजगारी अल्लाह ताला खेन वडो नवाज़ो अली अल मुर्तज़ा शेर खुदा ने एकड़े दफे सिद्दीक अकबर निहारे खिले पियो पान फरमायो अबू बकर खिली तो अबू बकर जैसे मां खिला तो सरकारे अबू बकर के जी खिली तो जैसे मां खिला तो सरकारे मदीना फरमायो जन्नत में पुलसरात ता ओ टपी विंदो जेके जन्नत में पुलसरात ता टपण जी इजाजत टिकट अली शेर खुदा दे वाह जो तुझो शाना अबू बकर सही जो माशाअल्लाह ब्रह्म अली सही जुदा ने मुंह नबी से का बुद्धि की गाल ओ आप तो के बताया त सरकार मुके चयो अली टिकट उनके दिजा जे जे दिल में अबू बकर जी मोहब्बत हो जी ओहाने टिकट उता जो तैयार तवे सुभान अल्लाह चोई को न किथा टिकट बठी दू जे जो मौला अली सा प्यार ओ हथ मथे करे ताद अकीदो ता रखो तो असा के दिसन पिया देखे पुल ता लगणो पार ओ हथ मथे करे लार करे वारो टिकट जन्नत जी हाय दरदी दो पहजे गुलाम के नचदी दो अरे जेको जन्नत ले तैयार ओ हथ मथे करे ये बात सजो जहाज त्यारा माशाअल्लाह अल्लाह से को इंशाअल्लाह जन्नत में दीदार खुदा जा मिठे मोहम्मद पर एकड़ी गुजारिश कया कट्टर सुन्नी रहो मजबूत ये जबल हटी सके तो कहीं सुन्नी रहो कट्टर सुन्नी गप जो किलो हेडे होडे इन में यो फायदो आ जो जन सां सी ताल्लुक रखंदा सी न वो ई समझंदा माना असी सुठा हूं तडह त असा सा हलन था असा सा घुमन था असा सा फिरन था असी चोदा बस सुठा उही हन जेके सहाबन जा गुलाम चो जेके सहाबन जा गुलाम जेके अहल बेतन जा गुलाम असा जे सिंध जी वरी आलम से बुलबुल सिंध काजी दोस्त मोहम्मद चो सुभान अल्लाह जोर सा तो चो सुभान अल्लाह सजी जिंदगी इन मानो इखलास सा बिना के लालच जी असा जे शाहपुर जाने में बड़ो पोड़ो मुके मिलियो जिसी मु खत लिखियो सही के न सुन्याणी न छा खत ते शाहपुर जाने जे जामिया मस्जिद में काजी साहब रहमतुल्लाह अलैह तकरीर करन आया पैसा नमी कोन पर पुछऊं कोन त बाबा पैसा छो न नहीं छाजे करे न नहीं इन मर्दे मुजाहिद जो मेहनतूं जे झरन में झंगन में बहरारन में वनी करे आला हजरत अजीमुल बरकत जो पैगाम पहुंचायो ऐ चयो त अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे रसूल नजम हैं और नाम हैं इतरत रसूलुल्लाह काजी साहब छा चंदो अर्शे हक है मसनदे रफअत रसूलुल्लाह की अरे हशर में काजी साहब जब मुरडू ओ ठोड़ू हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह
काजी साहब छा चंदो तुझको और जन्नत से क्या मतलब ए नजदी दूर हो ए लाड़काने वाला शाहपुर वाला हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की नौजवान आने समझ न समझ काजी साहब जो वडी खिदमत वन जब नेट जो दूर कोन हो बुजुर्ग जो तकरीर होती शायद वीडियो में ना है निकड़ी बा है आए ना हिकड़ी बे न त वडी खिदमत आला हजरत जो शागिर्द उन सा मोहब्बत रखण वारो उन सा इश्क रखण वारो छा चंदो आए रसा खुद साहिबे आखिरी शेरा छड्या मथो आए रसा खुद साहिबे कुरान है मद्दाहे हुजूर तुझसे कब हाथ मथे तुझसे कब मुमकिन है फिर मदहत रसूलुल्लाह की न देवबंदी असां ठावा हथ मथे खड़ी जाओ न शीए सां ठावा न कादियानी असां ठावा न बैती असां ठावा असी या रसूल अल्लाह वारा क़यामत जे दिहाड़े वलियन जे पोया मशहूरी शरीफ वारे जे पोया कंबर वारे साईं जे पोया सज्जन साईं जे पोया साईं अब्दुल्ला शाह जीलानी जे पोया गौसे आज़म जे पोया ए वली अग्या हुंदा असी वरी या रसूल अल्लाह जा नारा पर हिकड़ी शख्सियत जो नालो रजियो पीर मिठा साईं जे पोया जाओ तो सुभान अल्लाह जे कर चाही अहद को मिलना अहमद नाम पके वीर हाथ खड़ी जा जे कर चाही अहद को मिलना उन्हें काजी साहब जी की तकरीर हुई उन्हें साईं चरवा जरा पीर मिठा साईं आया शुरू में जिक्र जो हलायो तो मान जो जादूगरा काजी साहब सफर में बाबा भला जे जादूगरा मिसाल बिल फर्ज यो तो भलो जादू थियो जो मानो नमाजू पढ़ियो मानो नेक थिया मानो पटका बधा मानो कल्बी जिक्र किया मानो अंदर दिना मानो खुदा जी हबीब जी सुन्नत रखी इन जवान जो वडी खिदमत अल्लाह कदो ऐसा जा सब मशाइख अगे हुंदा असी नौकर पोया इंशाअल्लाह या रसूल अल्लाह जा नारा रब करीम खुलाफाए राशिदीन कॉन्फ्रेंस के ता क़यामत आवाज शाद करे व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलाम वालेकुम अच्छा ता बतायो हां वाड़े वाचा जा आए हर कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले छोड़ मसाले कुल जुज वाले मुफ्त न मगज खपे दीरो हाथ में खड़ी जो जे कर चाहिए अहद को मिलना माशाअल्लाह ये सब गजली बैठा रही हो हिम्मत कयो त इंशाअल्लाह सुन्नी लो तो मुल्क मलीरा अब्दुल गफ्फार दा लजपाल मोहम्मद हर एक दा रमताल मोहम्मद लाल करे वालो कब्र हशर विच नाल मोहम्मद तू